बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया टाइम जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर नाज़ अॼु अहम मामलो गुज़िरियल ॾींहं हिन ते ॻाल्हि ॿोल कई। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी मुसलसल इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। धरणनि जो जेको सिलसिलो आहे उहो अॼु बि जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो पियो वञे ऐं बाक़ी रहियल जेके मुग़वी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबीअ जो मुतालबो बि कयो पियो वञे। गुज़िरियल राति देरि सां कंधकोट में जेको धरणो लॻल हो उन में 2 मुग़वी जेके आहिनि पुलिस पारां मोहम्मदानी बिरादरी जा बाज़ियाब कराया विया ऐं उन्हनि खे धरणे में आंदो वियो ऐं पोइ धरणे वारनि खे ख़ातिरी कराई वई त बाक़ी रहियल मुग़वी बि जल्दी बाज़ियाब कराया वेंदा, जंहिंखां पोइ कंधकोट में लॻल धरणो ख़तमु करायो वियो ऐं उहो धरणो ख़तमु थी वियो। हालांकि कंधकोट जो धरणो लॻो इन शर्त ते हुयो त सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मुग़वी मौजूदु आहिनि आख़िरी मुग़वी जी बाज़ियाबी ताईं इहो धरणो जारी रहंदो ऐं कश्मीर समेत सॼी सिंध में इब्तिदाई जेके धरणा लॻल हुआ उन्हनि जे ख़ात्मे ते उन्हनि जे ख़तमु थियण ते अफ़सोस जो इज़हार बि कयो वियो हुयो। पर 2 मुग़वी बाज़ियाब थियण खां पोइ हिकु भेरो ॿीहर कंधकोट जो धरणो ख़तमु कयो वियो। हाणे कंधकोट धरणे ते जेका पुलिस चढ़ाई थी ऐं उनखां पोइ मुज़ाहिरीन ते लठबाज़ी जेका थी उनजी मज़म्मत बि कई वई। उनजे रद्दअमल में अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरनि में मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे ऐं बाक़ी रहियल जेके मुग़वी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो पियो वञे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं कंधकोट धरणे में जेका चढ़ाई थी पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ु कार्रवाई जो ऐलान बि कयो वियो, नोटिफिकेशन पुलिस पारां जारी कयो वियो, पधराई जेके चऊं, ऐं चयो वियो त एहलकारनि ऐं ऑफिसर्स ख़िलाफ़ु इंक्वायरी बि हले पई, कार्रवाई बि थींदी, पर उन ते अञा ताईं अमल दरामद न थी सघियो आहे ऐं समूरा एहलकार जेके नामज़द ॼाणाया विया आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन्स ते मौजूदु आहिनि, ड्यूटीज़ बि करे रहिया आहिनि। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। बाक़ी जेके रहियल मुग़वी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी कीअं थींदी, इन ते SSP अमजद शेख साहब असांखे जॉइन कनि पिया। ॿियो मामिलो आहे IMF ऐं पाकिस्तानी इख़्तियारनि विच में मुलाक़ात थी आहे, राब्तो थियो आहे ऐं IMF हिन वक़्त ताईं खयल जेके क़दम आहिनि पाकिस्तान पारां उन्हनि ते सख़्तु कावड़ ऐं नाराज़गीअ जो इज़हार कयो ऐं कुझु नवां शर्त ऐं मुतालबा पेश कया आहिनि। ख़ासि तौर ज़िक्र कयूं त IMF पारां पाकिस्तान खां मुतालबो कयो वियो त निजकारी जो अमल तेज़ कयो वञे ऐं स्टील मिल्स ऐं PIA खे हिन ई साल हलंदड़ साल ख़ानगायो वञे। उनखां पोइ IMF जो चवणु आहे त 400 यूनिट्स ताईं बिजली इस्तेमालु कंदड़ वापेदारनि खे जेको रिलीफ ॾियो पिया इहो बि ख़तमु कयो। उनखां पोइ IMF जो चवणो त गैस जा अघ जेके आहिनि उहे बि वधायो, जंहिंखां पोइ हुकूमत ऐलान कयो आहे त 1 तारीख़ खां वठी गैस जा जेके अघ आहिनि उन्हनि में बि 45 खां 50% वाध कई वेंदी। हाणे आवाम ते हिकु भेरो ॿीहर गैस बम जेको आहे उहो बि करायो वेंदो। पेट्रोल बम, बिजली बम खां पोइ हाणे वरी गैस बम कराइण जूं तयारियूं थियूं आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधायूं था। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां करायूं। सीनियर तज़िया निगार आहिनि नसीर मेमर साहब असां सां गॾु, डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ऐं SSP अमजद शेख साहब बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम अमजद शेख साहब। जी वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां जॉइन कयो सर, व्यूज़ टाइम सां ॻाल्हि ॿोल कयो पिया। छा चवंदव, अवां वटि को जादू त ज़रूरु आहे? ख़ासि तौर ते पहिरियों जेको धरणो लॻो कश्मीर में उनखां पोइ अवां मुखी जगदीश कुमार समेत 3 ॼणनि खे बाज़ियाब करायो, वरी पोइ ॿियो जेको धरणो लॻो उनखां पोइ 2 ॼणा बाज़ियाब थिया ऐं बाक़ी रहियल मुग़वी कॾहिं बाज़ियाब थींदा, कीअं बाज़ियाब थींदा सर? हिन मां गुज़ारिश करे वञा, पहिरीं मां तव्हांखे थोरो सोसाइटी ॿुधायां। मूंखे महीनो खां मथे थियो आहे हिते इंफास्ट्रक्चर चार्ज मूंखे कुझु न थी मिली आहे। 3 महीने में ट्रेन जा मुक्ति बाज़ियाब कराया। उनमें जेके हाई प्रोफाइल हुया, जेके प्रीवियस सीज़न खां पहिरीं जेका जंहिंमें पहाड़ा हुया, अज़ीम मेलर, मक़बूल मीरानी, उनजे अलावा जेके ॿिया हुया पुल जा हुया, SC जा एहलकार हुया ऐं मां इन्हनि सभिनी खे असां एफर्ट कईसीं ऐं भॻे धंधे खे बाज़ियाब करायो। एवरेज जेको आहे पर डे असां मूंखां 3 बराबरि बाज़ियाब करायूं। कचे में हुन में ऑपरेशन हलंदड़ हुया, हुननि जा ठिकाना तबाह कया। असां गॾोगॾु इन जो इम्पैक्ट इहो आहे त उन्हनि जी जेके सेफ हाउस हाउस जंहिंमें ख़तमु थिया त असांखे ख़बर मिलंदी। जेके रिसेंटली कल्ह जो धरणो आहे मां गुज़ारिश कयां त जेके इहे 2 कल्ह असांजा बाज़ियाब थिया आहिनि इन जी पेशरफ़ काफ़ी हली चुकी। तक़रीबन 99% असांजो थी वियो, उन्हनि ते तमामु प्रेशर हो सभु कुझु। ऐं इहा माना सभिनी खे तकलीफ़ ख़बर हुई, गुस्सा खे बि ख़बर हुई त पुलिस पंहिंजी मक़सद ते तक़रीबन पहुची वई आहे, हिन जी बाज़ियाबी अॼु न कुझु सुभाणे थी वेंदी। हिन खे ॿिए बि उन्हनि खे हिकिड़ी शइ आहे त उन्हनि हिकिड़ी फैक्टर जे तौर ते कयो इहे बाज़ियाब थींदा। ऐं मां गुज़ारिश इहा कयां त असां जेके 52 हिकु ॿिया मुग़वी ट्रेन जा बाज़ियाब कराया आहिनि उहे तक़रीबन बग़ैर धरणे जेके आहिनि
असां त हाई प्रोफाइल केसिस खे ट्रेस आउट कयोसीं, जेके आदेश हुयो नंढो जेके ॿिया विया या जेके बि हुया, त मां जेके कश्मीर में धर्म हुयो उन वारनि सां बि इहा दरख़्वास्त कई हिननि में बि त जॾहिं ख़ुदि पंहिंजो कमु करे रहिया त तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि खे असांखे पकड़िया आहिनि, उन्हनि जा बेसिस पकड़िया आहिनि, पुलिस ते ट्रस्ट जो हिकिड़ी इलेक्शन कमीशन जी जेका ॻाल्हि हले थी त हाणे सभिनी ऑफिसर्स जी ट्रांसफर पोस्टिंग थी हुई। कश्मीर वासियुनि खे शायदि इहो लॻो त ऑफिसर चेंज थियण सां उहे एफर्ट्स ख़तमु थी वियूं ऐं असांजे महुई उहा रहिजी वेंदा। इन खां इहा धर्म जी सीरीज़ शुरू थी आहे जेका काबिनेट थी कल्ह ऐं असांजो महुई आहे सागर कुमार, हुन में बि असांजी तमामु असांखे ऑपरेशन थियो आहे जंहिंमें हिकिड़ो असांजे ज़ेसाई हुनखे गोली लॻण खां पोइ बि ज़ख़्मी थियो आहे, पर हुनखे कुझु कम करे आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह तमामु सुठी रजिस्टर थिया। त चवण में मक़सदु इहो आहे पुलिस पंहिंजो प्रॉपरली कमु करे रही आहे ऐं पंहिंजे पेस करे रही आहे, प्रेशर खां डिलीवर थियनि प्रेशर बि असां हुननि खे डिलीवर कयूं। अमजद साहब, अवांजो आवाज़ जेको आहे वाज़े न पियो पहुचे, शायदि अवां हिन वक़्तु बि कचे में कंहिं ऑपरेशन में ई आहियो, जेको कुझु मां सम्झी सघियुसि उन ते काइंडली थोरो गाइड कजो त कश्मीर वारे धरणे में जयदीप कुमार जगदीश कुमार जी बाज़ियाबी खां पोइ अवां सागर कुमार जी बाज़ियाबी जे लाइ 24 कलाकनि जी मोहलत घुरी, उन ते अमल न थियो। उन खां पोइ वरी गुज़िरियल राति जेके 2 मुग़वी अवां बाज़ियाब कराया अमदानी बिरादरी जा, उन खां पोइ बाक़ी जेके रहियल मुग़वी आहिनि सागर कुमार, नाज़िया, कौसर खोसो ऐं ॿिया मासूम प्रिया कुमारी ख़ासि तौर ते, उन जी बाज़ियाबी जे लाइ बि अवां 24 कलाकनि जो वक़्तु गुज़रियो। इहे 24 कलाक कॾहिं पूरा थींदा? ऑपरेशन तव्हां कयो पिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवांजी इन एक्शन्स खे असां एप्रिशिएट बि कयूं पिया, पर को टाइम फ्रेम ॾेई सघो था, का हिकमत अमली ॿुधाए सघो था? मां हिकिड़ी तव्हांखे अगरि मां ऑडिबल आहियां त मां तव्हांखे ॿुधायां, मां कश्मीर जे धरणे में बि उन्हनि खे को टाइम एग्ज़ैक्टली न करे उन्हनि खे इहो ज़रूरु चयोसीं त तमामु जल्दी बाज़ियाब थींदा। उन्हनि खे एफर्ट सां अगरि बि कयोसीं जंहिंमें हू मुतमइन थिया। प्रिया कुमारी मिलिट्री बारडी आहे, इसका 70 मां सिंगर जे इलाइक़े मां तक़रीबन 2 साल पहिरियों मुहर्रम ते 9 या 10 ते ॾिठी ऐं उन ते पुलिस सां असां कोऑपरेशन करण लाइ तयारु आहियूं, पर अगरि जे डिस्ट्रिक्ट जो मसइलो आहे त उहो मुंहिंजे ख़्याल में बहितर तरीक़े सां हुनखे हैंडल थी सघे। हाणे हिन वक़्तु मां तव्हांखे मुग़वियुनि जी तादाद ॿुधायां त जॾहिं मां चार्ज संभालियो न 42 जी मुग़वी हुया जेके हाणे रहिजी करे 3 ते महसूस थी आहिनि। इहा पुलिस जी ॿारनि जी जीअं अॻुवाऊं हुयूं 7 ॿारड़ा असां बाज़ियाब कराया आहिनि 1.25 महीने में, जंहिंमें हाई प्रोफाइल हुया, जंहिंमें फराम सिंह जहिड़ा नंढा हुया ऐं अलहमदुलिल्लाह उन्हनि जो गैंग एलिमिनेट थियो आहे। हाणे कंदकोट डिस्ट्रिक्ट में ॿारड़ा पंहिंजी गिटियुनि में सेफ्टी खेॾी सघनि था, उन्हनि खे कोई न शइ जो ख़दशो न आहे, ख़तरो न आहे त उन्हनि खे को अगवा करे वेंदो। इहा पुलिस जी एफर्ट थी आहे त उहे अगवाऊं बि बंदि थी वियूं आहिनि, उहे माण्हू बि हिकु मार थी आहे। नंबर 2 त कुल 7 जे 7 ॿारड़ा बाज़ियाब थिया हुन 45 ॼणनि सां गॾु। त हिन वक़्तु एफर्ट्स असांजे बि दुरानी महल में रिसेंटली असां ऑपरेशन ख़तमु कयो आहे, जंहिंमें उनजा पिराणा तबाह थिया, हुन में 7 खां 8 धाड़ेल ज़ख़्मी थिया शदीद। पुलिस ते हुननि बार चौकियुनि ते हमला कया ऑपरेशन जे दौरान, असांजा बि जवान कुझु हुननि ज़ख़्मी थिया। रिसेंटली कल्ह जेको आहे गेलपुर जे इलाइक़े में वरी ऑपरेशन थियो आहे, जंहिंमें असां हिकु जवान आहे हुनखे गोली लॻी आहे। त असां पंहिंजी एफर्ट्स त करे रहिया आहियूं, हुनमें रिकवरी बि कयूं, हुनमें असां हुननि जा तबाह कयूं ऐं सभिनी खां बहितर ॻाल्हि इहा त माहौल गुज़रंदड़ आहे। अलहमदुलिल्लाह हिन वक़्तु जेका पर तव्हांजो जेको मासूर हो कंदकोट शहर में उहो काफ़ी हद ताईं ख़तमु थी चुको आहे। जी जी ठीकु आहे। गुज़िरियल ॾींहुं जेके प्रोग्राम में बि असां ॻाल्हि ॿोल कई ऐं कोशिशि कई त असांजो राब्तो थिए, पर असां उन खां पहिरियां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाए चुका हुआ। प्रोग्राम में ज़िक्र थियो हुयो ख़ासि तौर ते हैदराबाद में हिंदू बिरादरी ते हमिलो रोकण में अवां जेको किरदारु अदा कयो उनखे एप्रिशिएट कयो वियो। अवांजा एक्शन्स जेके हिन वक़्तु ताईं रहिया कचे में, उन ते अवांखे अवार्ड्स बि मिली चुका आहिनि, उनजो बि ज़िक्र कयो वियो। अवांजे एफिशिएंसी ते को बि न आहे सवाल, जीअं चइजे अमजद शेख साहब, पर छा रहियल मुग़वी जेके आहिनि उहे वरी हिकु भेरो ॿीहर के धरणा लॻंदा त बाज़ियाब थींदा, या हाणे उमेदु रखिजे त धरणनि जी नौबत न ईंदी ऐं अवां उन्हनि खे तमामु जल्द बाज़ियाब कराए वठंदव? सर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी ॿुधायां, हिंदू असांजा भाइर धरती धणी, मां तमामु घणी हिननि लाइ एतिराम ऐं रिस्पेक्ट। सागर कुमार जी मां वालदा सां मां वाइदो करे ॾिठोसि त मां मुंहिंजे पुट खे बाज़ियाब करे पोइ हिन डिस्ट्रिक्ट मां निकिरंदुसि। मुंहिंजी हिते ट्रांसफर थी 2 ॾींहं थी चुका आहिनि
उन बावजूद मां हिते स्टे करे चुको आहियां त जेसिताईं सागर बाज़ियाब करे मां उनजी माउ सां थियल वाइदो पूरो न कंदुसि हिन डिस्ट्रिक्ट मां रिलिंक्विश न कंदुसि। इंशाअल्लाह ताला इहो सागर बि बाज़ियाब थींदो ऐं इंशाअल्लाह ताला उहे हिंदू भाइर उनजी ग्रजिस आहिनि के उन्हनि खे गवर्नमेंट या उन्हनि जी शिकायतूं उहे दूर थियूं इंशाअल्लाह ताला। एप्रिशिएटेड सर। मुग़बिन जे हवाले सां आख़िरी सवाल मुंहिंजो, अॼु जरवार वारे इलाइक़े में मासूम निंगरी जेका आहे प्रिया कुमारी उनजी बाज़ियाबी जे लाइ आज़ादारनि पारां तस्वीरूं खणी करे मातम जुलूस में उनजी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। प्रिया कुमारी जे हवाले सां कुझु ॿुधाईंदव कि क्लूज़ मिलिया आहिनि? संगरार जहिड़े नंढड़े इलाइक़े मां अगवा थी निंगरी ऐं उहा अॼु ताईं बाज़ियाब न थी आहे। जी, संगरार इलाइक़ो डिस्ट्रिक्ट सिखर में आहे ऐं असां पहिरियों उहा हुतां लिस्ट थी आहे। मुंहिंजे ख़्याल में डिस्ट्रिक्ट सिखर जे SSP हिन ते कमु बि कयो आहे ऐं शायदि उहो बहितर तव्हांखे हिनखे अपडेट करे सघंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में अगरि डिस्ट्रिक्ट जो आहे त SSP सिखर विल बी अ सूटेबल पर्सन हिनमें थोरो तव्हांखे अपडेट करे सघंदा। अच्छा सर, गुज़िरियल कंदकोट वारे धरणे ते जेको हमिलो थियो उन में मुलविस पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसर्स जे हवाले सां पधराई इहा जारी थी त उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी, कुझु एहलकारनि खे सस्पेंड बि कयो वियो, कुझु जे ख़िलाफ़ु इंक्वायरी जेका आहे उहा शुरू कई वई SHO जे ख़िलाफ़ु ख़ासि तौर ते, पर उहे हिन वक़्त ताईं पंहिंजे उहिदनि ते बि मौजूदु आहिनि ऐं कमु बि कनि पिया, का कार्रवाई बि न थी उन्हनि जे ख़िलाफ़ु? न, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां SHO खे सस्पेंड कयो वियो आहे। हुनजो ऑर्डर तव्हांखे प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे। हिन वक़्तु सस्पेंड थी करे हुनजे ख़िलाफ़ु इंक्वायरी आहे। 4 कॉन्स्टेबल्स जेके हुन में मुलविस हुया उन्हनि खे असां सस्पेंड कयो आहे। DSP कंदकोट जिन अनऑथोराइज़्ड तरीक़े सां या बैटन चार्ज खे या चार्ज जेके असां उनखे सरेंडर करे असां फॉर्मली हुनजो ऑर्डर बि इशू कयो आहे। मां कतई तौर ते इहो नथो चाहियां त हिकिड़ा असांजा भाइर जेके सिखी ऐं पुरमां तरीक़े सां हिकिड़े पंहिंजे ॿियनि भाइरनि जे दुख में शरीक थी इंतज़ार करे रहिया आहिनि त उन्हनि ते का बि नुक़सान या उन्हनि ते का बि शइ अहिड़ी थिए हुननि जो दिलि आज़ादी करे। मां उन्हनि सां दुख में शामिल आहियां ऐं उन्हनि खे इंश्योर थो कयां त जंहिं इहो कमु कयो आहे उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थी बि चुकी आहे, उनखे सज़ा बि मिली आहे। इंशाअल्लाह ताला उहा सज़ा उनखे प्रॉपरली अचे बि मिलंदी। अमजद शेख साहब, इहा पधराई जंहिंजो अवां ज़िक्र कयो उहा टाइम न्यूज़ ते हले पई ऐं उनजे बावजूद बि जिन जिन ऑफिसर्स जा नाला ॿुधाया SHO B सेक्शन या DSP कंदकोट, उहे हिन वक़्त ताईं ड्यूटीज़ ते मौजूदु आहिनि सर। असांजा सोर्सिस इहे पिया ॿुधाइनि रिपोर्टर्स त उहे उते मौजूदु आहिनि, कमु बि कनि पिया। मां तव्हांखे तमामु ज़िमेदारीअ सां चवां थो त SHO कंदकोट जेको B सेक्शन आहे कादिर भंगवार उहो सस्पेंड थी, उहो पंहिंजी ड्यूटी ते न आहे। DSP खे सरेंडर ज़रूरु कयो आहे पर ॿाहिरां हुनजी ट्रांसफर आहे थी उहा IG साहब कंदा। हाणे तरफ़ां उहो सरेंडर थी आहे। अॼु चेलम जो ॾींहुं हुयो त इन खां हुन शायदि ड्यूटी करे ऐं पंहिंजी तरीक़े सां वञे थो, पर फॉर्मली मुंहिंजे तरफ़ां शेयर थी आहे। चाहींदो त असां वेटर सां ऐं मीडिया सां शेयर बि करे वठंदासीं जेको फॉर्मली इशू थियो आहे हुननि जी सस्पेंशन जो, हुनजी सरेंडर करण जो ऐं हर शइ। ठीकु आहे। लास्ट क्वेश्चन सर, कादिर भंगवार जे हवाले सां तव्हां तस्दीक कई ज़िम्मेवारी सां, पर खंजर खणी करे इन धरणे ते हमिलो कंदड़ जेको कादिर भंगवार जो पंहिंजो वेझो आहे एहलकार इमरान भंगवार, उन ख़िलाफ़ु का कार्रवाई न थी आहे, उहो बि हिन वक़्त ताईं आज़ादु आहे? जी बिल्कुलु, तव्हां ॾाढो मुनासिब सवाल कयो। हुन लाइ हिकिड़ी इंक्वायरी कमेटी असां जोड़ी आहे जी। त हिन में जेके आइडेंटिफाई थियनि था वीडियो क्लिप जी मदद सां या तस्वीरनि जी मदद सां उनजे ख़िलाफ़ु एक्शन थींदो। उहा ई मां तव्हांखे ॻाल्हि कई त जंहिं बि इहो कमु कयो आहे ॿुधो कमु कयो अथऊं उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। असांजा भाइर वेठा हुते धरणे में उन्हनि सां असां मोरली गॾु आहियूं, लाठी तौर ते गॾु आहियूं। असां पंहिंजो कमु कचे में करे रहिया आहियूं, उहो मोरली हुनजी सपोर्ट शायदि रोडनि ते करे रहिया और पोइ इन ई मक़सद सां हुयो त मुग़वी बाज़ियाब थियनि, त उसमें को डिफरेंस न हुयो। ऐं हिन वक़्त में मां चवां त इनखे मां बिल्कुलु क्रिटिसाइज़ कयां की हुनखे सपोर्ट न कया त हुनते का जस्टिफाइड आहे, उहा ग़लति थी आहे। ऐं जंहिं हिन ऑथोराइज़ कम जो ॾिनो आहे उनखे पनिशमेंट ऐं डिपार्टमेंट कार्रवाई ऑलरेडी। ठीकु आहे। अमजद शेख साहब, वॾी महिरबानी आहे, मां मसरूफ़ियत बावजूद बि वक़्तु ॾिनो असांखे। पैनलिस्ट जो ख़्यालु हुयो त उहे बि अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदा, पर अव्हांजी कमिटमेंट त नेक्स्ट टाइम अव्हां वरी उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदा। इन ते थैंक यू सो मच, वॾी महिरबानी आहे अव्हांजी। जी नाज़रीन, SSP अमजद शेख जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। नसीर मेमन साहब, डॉक्टर यूब शेख साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब बि असां सां गॾु आहिनि। नसीर साहब, SSP अमजद शेख साहब जी ॻाल्हियुनि मां अव्हां केतिरो मुतमइन थिया सर? ज़िम्मेवाराना बयान हुन ॾिना, हुननि चयो त ऑन दी रिकॉर्ड थो मां चवां, कार्रवाई बि थी आहे उन्हनि एहलकारनि ख़िलाफ़ु ऐं सस्पेंड बि कया विया आहिनि, वधीक बि कार्रवाई थींदी, मुग़वी बि बाज़ियाब थींदा। अच्छा मेहताब, मां त ॿुधी न सघुसि शेख साहब जो आवाज़, शायदि सिस्टम जे कंहिं फॉल्ट हूंदो या छा, मूंखे कुझु बि ॿुधण में न आयो। पर जेको तव्हां ॿुधायो पिया त ॾिसो, मां
जीअं त खेनि न ॿुधो आहे, तंहिं करे मां उन्हनि जे ॻाल्हि ते को कमेंट नथो करे सघां, पर 2-3 सुवाल जेके मां चाहींदुसि त कंहिं मौक़े ते तव्हां उन्हनि ताईं कन्वे करे सघो। 2-3 शयूं ॾिसो सॼे मामले में, इहो काफ़ी सेंसिटिव मामिलो आहे, असां सम्झूं था इंसाननि जूं ज़िंदगियूं बॻिया आहिनि। इहो बि नथा चाहियूं त कोड़ उॿाराईअ में शयूं थियनि जंहिंमें माण्हुनि जूं ज़िंदगियूं रिस्क ते अची वञनि। साॻे वक़्तु इहो बि नथा चाहियूं त चाहे गठजोड़ ऐं पुराणे तौर तरीक़े सां ॾियो वठो, माण्हू छॾायो, मामिलो दरगुज़र कयो, इहो बि किन वरियनि खां हले पियो, इहो बि सम्झे या माण्हुनि जे हक़ में न आहे। पर हिन सॼे मामले में 2-3 शयूं जेके थियूं, मिसाल तौर कल्ह तव्हां जेको सुवाल पुछो पियो उनजो आवाज़ मूंखे आयो पियो, मूंखे शेख साहिब जो आवाज़ न पियो आयो। जेकर उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ एक्शन थियो आहे त ख़बर न आहे उहो छा एक्शन थियो आहे, केतिरी डिसिप्लिनरी वायोलेशन थी आहे, पर उन मां हिकिड़ी ॻाल्हि जेका ॾाढी मुंझाईंदड़ ऐं ॻणतीअ वारी आहे त छा पुलिस जे अंदरि ॾाढा रोग एलिमेंट्स आहिनि जेके पंहिंजी मर्ज़ीअ ते जिते वणे जीअं ऑपरेट कनि। 2-3 गाॾियूं हुयूं पुलिस जूं, उन्हनि खे पुलिस जूं गाॾियूं मूव कयो हूंदो, कंहिंजी परमिशन सां मूव कयो हूंदो, कंहिंखां पुछी आया, ही खंजर लठियूं ऐं डंडा परदार साधन कपण वारा माण्हू वठी आया, हमलो अची कयूं, त इन जी त वज़ाहत थियणु घुरिजे। सस्पेंशन त हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर इहो सभु कुझु पॉसिबल कीअं थो थिए सिस्टम जे अंदरि, केरु थो इहा इजाज़त ॾिए त उहा ईअं सभु कुझु करे सघनि, छोकिरो त इहो सुवाल आहे। ॿियो जेके मामला आहिनि त कुझु मामलनि ते जनरल ॻाल्हियूं थियनि थियूं त मवी अची वेंदा, असां कोशिशि कयूं पिया, पर इन मां सॼे मां साफ़ ज़ाहिर थिए थो त इहे माण्हू कंहिं ॿिए कंहिं इनकाउंटर जे या कंहिं ऑपरेशन जे नतीजे में न पिया अचनि ऐं इन जे पुठियां ॾेती लेती थिए पई। त ॾेती लेती त ज़रूरु विच ते के माण्हू कराईंदा हूंदा न, उहे त अच्छे कपिड़े वारा हूंदा न, कंहिंजे त बंगलनि जो ताकुनि ते थींदियूं हूंदियूं न ॾेतियूं लेतियूं। हींअर त खणी माण्हुनि जूं ज़िंदगियूं असां बि नथा कुझु, पुलिस वारा बि न कुझु न हूंदा, उहा मसइला त मूंखे सम्झ में अचे थी, पर किथे त इहो रिकॉर्ड ते अचे त उहे केरु माण्हू आहिनि जेके इहे सॼी डीलिंग कराइनि था, उहे क्राइम जा पार्टनर आहिनि, दे आर क्रिमिनल्स। उहे हींअर को थोरो कोन था कनि माण्हू छॾाए, उहे जेका रक़म वञे पई उन में भाईवार बि हूंदा। सो हिकिड़ो ॿियो मामिलो मां इहो चाहींदुसि, घटि में घटि शेख साहिब जेकर कंहिं मसइले सबबु पब्लिक जे साम्हूं शयूं नथो आणे, जेको थींदो आहे इहो मां सम्झी सघां थो त जॉब्स जे अंदरि लिमिटेशन थींदियूं आहिनि, एटलीस्ट गवर्नमेंट खे को लिखत में अहिड़ो नोट ॾेई सभु हक़ीक़तूं त रिकॉर्ड ते आणे छॾे, सुभाणे कंहिं डॉक्यूमेंट जो हिसो त थींदियूं, कंहिं सरकारी आर्काइव जो त हिसो थींदियूं, किथे त इहे ओपन अप थींदियूं न, त घटि में घटि इहो रिकॉर्ड ते आणे छॾे त माण्हुनि खे तसली थिए त पुठियां थिए छा पियो। आख़िरी ॻाल्हि जेका मूं न ॿुधी, उन ॾींहुं मासूम ॿार 17 सालनि खां गुम आहे, उनजे बारे में का ख़बर नथी पए, कुझु पतो नथो पए, ज़मीन गी वई आसमान का इहो, उनजो पुलिस छा पई करे, इहे सभु सुवाल थियणु घुरिजनि। संगरार वारे इलाइक़े मां गुम थी हुई मासूम निगरी प्रिया कुमारी, उनजे हवाले सां उन्हनि जो त उन हद जो SHO ऐं उतां जी टीम जेका आहे कमु करे पई, हू बि पुछंदा ऐं असां बि उन्हनि खां पुछूं। ऐं ख़ासि तौर जेको अव्हां सुवाल कयो असर रसूख़ जे हवाले सां, त मां थोरी रिआयत कई, मतिलबु ख़्यालु कयो उन्हनि जी मसरूफ़ियतुनि जो, ऑपरेशन में बिज़ी आहिनि, किथे मोरल न डाउन थी वञे पुलिस जो, त मां चयोमांनि त तव्हां वटि को जादू ज़रूरु आहे जो धरणनि जी सूरत में माण्हू बाज़ियाब थियनि पिया, उमेद त ॿिया जेके मुग़वी आहिनि उहे धरणनि खां सवाइ बाज़ियाब थींदा। अव्हांजो छा ख़्यालु आहे सर, हीअ जेके इनफ़रादी तौर ते पंहिंजा मुतालबा मञराए या वरी 2 मुग़वी बाज़ियाब थियण खां पोइ धरणा ख़तमु थियनि था, इन जो मजमूई जेका हासिलात आहे या मजमूई सिंध जा मसइला या ॿिया मुग़वी, उन्हनि जी बाज़ियाबी ते बि को असरु पवंदो जेकॾहिं हिकु 2 मुग़वी बाज़ियाब थी ऐं धरणा ख़तमु थियनि त? मेहता मूंखां सुवाल कयो आहे? जी नसीर साहब, अव्हां प्लीज़ सर। अच्छा, ओके। ॾिसो, मां त इनखे हीअं थो ॾिसां त छो त हींअर के सरज़मीन ते मज़बूत सियासी पार्टियूं एक्टिवली मौजूदु कोन्हनि के, तंहिंजे करे नतीजे में छा थो थिए त जीअं पॉलिटिकल पार्टीज़ पाण किन शयुनि खे वॾे पैमाने ते खणनि न पियूं, त पोइ जिन माण्हुनि जा बचा, जिन जा घर जा भाती महीननि खां उते पिया आहिनि, पैसा बि ॾियनि था ऐं पैसा बि खाइजी था वञनि, पोइ उहे लोकल लेवल ते एक्शन था वठनि, इनिशिएटिव था वठनि। जीअं तव्हां ॾिसो त पहिरियों जेको धरणो लॻो उहो उतां जी पंचायत जो, त ज़ाहिर आहे पंचायत का सियासी तौर ते कोन्हे, हुननि 2-3 माण्हू जेके हुननि जा वेझा मिट माइट आहे उहे आज़ादु थिया, हुननि चयो त ठीकु आहे, असांजो पंहिंजो कमु थी वियो, ख़ुदा हाफ़िज़, हलिया विया। वरी जिन ॿियनि जा मिट माइट अञा पोइते हुया, हुननि चयो त यार हिकिड़े धरणे सां जेकर ईअं थिए थो, सवाइ हुन खां पोइ हिकिड़ो धरणो अहिड़ो लॻो आहे जंहिंमें अवामी तहरीक या ॿियूं तहरीकूं हुन में मौजूदु, हुन में हिकिड़ो वकील आहे, मां न सुञाणा, बिजाराणी साहिबु, उन लीड कयो हुनखे, उहो लॻो पिए थो हिकिड़ो ज़ाती इनिशिएटिव या पंचायती न हो, उहो हिकिड़ो पॉलिटिकल इनिशिएटिव हो। पर ॾिसो मामला एॾा मुंझल, एॾा गंभीर आहिनि ऐं एॾा वॾा आहिनि जो इहे हिकु अधु
मक़ामी सतह जी अॻुवाणी मक़ामी सतह जी अॻभराई सां उहे हल थी सघनि उहे कोन थी सघंदा। जेके माण्हू उते लोकल सतह ते कोशिशि कनि था उन्हनि खे असां सारायूं था, उन्हनि खे शाबस हुजे, पर मां अल्टीमेटली सम्झां थो त हिननि मामलनि जे पुठियां एॾा वॾा स्टेक्स आहिनि, एॾियूं वॾियूं ताक़तूं आहिनि जो इनखे सवाइ पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन्स जे ॿियो केरु वॾे पैमाने ते उन सां निबाह न करे सघंदो। सो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त जेके सिंध जूं सियासी जमायतूं आहिनि, ख़ासि तौर ते जेके खाबीदुर जूं तरक़ी पसंद प्रोग्रेसिव जमायतूं, बमपरस्त जमायतूं, उहे सिंध जे मामलनि ते ॿिया नंढा नंढा मसइला पाण में निबेरनि ऐं उन्हनि शयुनि ते का हिकु ॿ नुक़्ता खणी उन्हनि ते का वॾी स्ट्रगल कनि, नतीजा तॾहिं ईंदा। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हांखे छा फील थियो जेके धरना लॻा ऐं जेके बाज़ियाबियूं थियूं उन्हनि मां असां सिखियो छा? जेके धरना लॻा 2 ॾींहं ऐं 5 मुल्क बि बाज़ियाब थिया, इन्हनि धरननि मां असां छा सिखियो, लेसन कहिड़ो मिलियो सर सोसाइटीअ खे ख़ासि तौर ते ऐं पुलिस जेको एक्शन कयो उन हवाले सां? ज़ाती तौर मूं हिकिड़ी ॻाल्हि त हीअ सिखी आहे त कंहिं बि ॻोठ में 1000 माण्हू वेहनि, कंहिं बि शहर में 20,000 माण्हू वेहनि, उनजो असर बि हूंदो थींदो आहे। का कॉन्फ्रेंस, को सेमिनार, को सिम्पोजियम, को वर्कशॉप, उहे सभु ॻाल्हियूं थींदियूं, प्रेस कॉन्फ्रेंस उनजो बि कमु थींदो। पर जॾहिं 50 माण्हू रोड ते वेही था रहनि न, ओॾी महिल उहे 50 माण्हू पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तिरीअ ते रखियो ऐं वेठा आहिनि। उन्हनि ते कंहिंजी बि गाॾी चढ़ी सघे थी, का बि चिंची चढ़ी सघे थी, को बि जेको पुलिस वारो उहो खंजर खणी सघे थो, हथियार खणी मथां चढ़ाई करे सघे थो। पर उहे 50 माण्हू जेके रोड ते वेठा आहिनि न, उहे सॼे पाकिस्तान खे ॾकाए था छॾनि। इन जो मतिलबु हीअ आहे त कम्युनिकेशन, इन जो मतिलबु हीअ आहे त रोड, इन जो मतिलबु आहे त हीअ जेके रस्ता आहिनि इहे सभु जो सभु उहे इम्पॉर्टेंट जॻह वालारनि था। हिननि धरणनि मां मूं इहो सिखियो। ॿी ॻाल्हि मूं हीअ सिखी आहे त धरणनि खां पोइ जेके अगवा थियल बाज़ियाब था थियनि, त उहे जंहिं नमूने बाज़ियाब था थियनि उन मां मूंखे लॻे थो त पुलिस जो या कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जो या सरदारनि जो या वॾेरनि जो या जिरगाई खाननि जो असर रुसूख़ अवली उते पहुतल आहे। उहो त वाज़े थी वियो सर, बिल्कुलु उहो वाज़े थी वियो। घिंटी वॼाइण जी देरि आहे। हिन धरणनि मां हिकिड़ो नेक्सस, हिकिड़ो तालुक उहो चिटो थी वियो जेको अॻे असां किताबनि में पढ़ंदा हुआसीं त वॾेरा ख़राबु आहिनि, सरदार ख़राबु आहिनि, जिरगाई सरदार उन्हनि खां बि ख़राबु आहिनि। हाणे असां ॾिठो त पुलिस, सरदार, जिरगाई वॾेरा सभु जो सभु उहे पाण में मुतहद आहिनि, अवाम पाण में मुतहद कोन्हे। पर जॾहिं अवाम पाण मुतहद थो थिए त पीस एवॉर्ड याफ़्ता तेगो खान तेगाणी अवाम सां गॾु शिरकत करण ते मजबूर थो थिए। तेगो खान तेगाणी जी शोहरत जेका आहे उहा कंहिं बि माना में अवामी कोन्हे, अवाम दोस्त कोन्हे, ऐं उहो हर हिसाब सां एंटी सोशल एलिमेंट तौरु लेखियो वेंदो आहे, सवाइ पुलिस त हुनखे एवॉर्ड ॾींदी आहे, पीस एवॉर्ड ॾींदी आहे। हिन धरणे जे करे इहो जेको इस्टेब्लिशमेंट खे सम्झणु खपे त पुलिस जो, सरदारनि जो ऐं जिरगे वारनि जो जेको पाण में अनहोली अलायंस आहे उनखे तोड़ण खां सवाइ, ऐं मां पहिरें ॾींहुं अव्हां जे सवाल ते चयो त जेसि ताईं इहे समूरियूं शयूं अनप्लग न थींदियूं तेसि ताईं धाड़ेलनि ऐं अॻवा मां सिंधी माण्हुनि जी मुसीबत ऐं जान न छुटंदी। इन करे ज़रूरी आहे त इस्टेब्लिशमेंट, ज़रूरी आहे त इंतिज़ामिया, ज़रूरी आहे त जेके बि लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे समूरा जेके बि असर रसूख धाड़ेलनि खे मिलनि था उहे अनप्लग करणा पवंदा। ठीकु आहे। कल्ह तव्हां ॾिसी छॾियो आहे त उहा पुलिस माण्हुनि में काहे पई, सूअर काहे पवंदा आहिनि जीअं, ईअं सूअर काहे पिया हथियारनि वांगुरु हथियार खणी ऐं माण्हू मस्कीन मज़लूमनि ते उन्हनि खे ज़ख़्मी करे
ॾोह उन्हनि जो कहिड़ो आहे जो उन्हनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ कयो आहे। हीअ पुलिस जिन हथियार खणी आया इहे धाड़ेलनि जे हथ में हुआ ऐं हू जेके आहिनि उहे धाड़ेलनि जे ख़िलाफ़ हुआ। ऐं मज़े जी ॻाल्हि त सिटिंग वरी जेका पुलिस ऐं एसएचओ उहे छा था चवनि, चिंची खे जॻह न पई मिली। ॾिसो अलायंस कीअं आहे। बिल्कुलु ठीकु सर, हिनजी सॼी सिंध मज़म्मत करे पई, सॼी सिंध मज़म्मत करे पई त धाड़ेलनि ते चढ़ाई करण जे बजाए पुलिस वरी। नसीर साहब अॼु ट्वीट कयो आहे हिकिड़ो जी त जेका वाखाण अमजद शेख जी हैदराबाद में आहे उन वाखाण खे जारी रखे ऐं पंहिंजी उन वाखाण जी मिटी पलीत न करे, बिल्कुलु उते बि बहितर कमु करे सघे थो। इन ते ई इनाम भट्टी साहब जी राय शामिल कयूं था। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नसीर साहब जी ट्वीट जो हवालो जेको ॾिनो अयूब शेख साहब, इहे मुंहिंजी बि ऑफ द रिकॉर्ड कुझु ऑफिसर्स सां ॻाल्हि ॿोल थी त ख़बर इहा पई आहे, इंकिशाफ़ इन खे चऊं त पुलिस पारां कार्रवाई कई वई, कुझु गिरफ़्तारियूं जेके आहिनि धाड़ेलनि जूं उहे बि कयूं वयूं हुयूं जगदीश कुमार ऐं जयदीप जी बाज़ियाबीअ जे वक़्तु, पर उते बि जेको असर रसूख़ आहे उहो विच में अची वियो। उन्हनि धाड़ेलनि खे पुलिस खे छॾिणो पइजी वियो। इन्हनि सभिनी शयुनि खे अनप्लग करण जी ज़रूरत आहे। धरणनि मां इहो बि सिखिजे त जेके मुगवीअ जा वारिस आहिनि उहे वरी अहिड़े क़िस्म जी डील करण खां बि इनकार कनि त शायदि पुलिस आज़ादाणे नमूने कमु बि करे सघे। महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं असांखे इहो सोचणु खपे त पीपल्स पार्टी जे हुकूमत में न हुजण खां पोइ तंहिंजे करे ई उते जी दीवान बिरादरी एॾो वॾो हिकिड़ो धरणो हणी सघी। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहा पीपल्स पार्टी जी हुकूमत अॼु हुजे हा त अॼु हिते DIG समेत इन्हनि जे मथां लठबाज़ी करे उन्हनि खे ज़ोरी बि उथारे छॾिना कलाक जे अंदरि, ऐं हुननि जी हुकूमत न हूंदे बि पसे पर्दा जेको कुझु उते थियो धरणे में, उन में सभु उहे जेके पीपल्स पार्टी सां लाॻापियल उन्हनि जा साबिक़ा चूंडियल नुमाइंदा ऐं ॿिया उन्हनि जा जेके उन्हनि जा वेझा जेके आहिनि, उन्हनि सभिनी खे एतिरो प्रेशराइज़ कयो जो दीवान बिरादरी नेठि मजबूर थी पई त हू धरणे खां कंहिं बि तरह सां जान छॾाए। हाणे इन में सोचियो त इहो सॼो जेको मामिलो आहे उन में जेका सरकार आहे जेकॾहिं उनजी मुदाख़लत न हुजे त इहे सभु मामला बहितर थी सघनि था। जेका हुकूमत हुक्मरान हुजनि था उहे जॾहिं उन्हनि जी मुदाख़लत हुजे थी त पोइ पुलिस वारा ऑफिसर बि बेवस बणिजी वञनि था। हीअ सभु जेके पुलिस ऑफिसर आहिनि जेके इन्हनि खे रुॻो मथां केर बि रुकावट न विझे ऐं मक़ामी तरह ते उते जेके वेठल सरदार आहिनि जेके पंहिंजूं उते मुफ़ादनि ख़ातिर उन्हनि इलाइक़नि में हिकिड़ो कब्ज़ो कयो वेठा आहिनि धाड़ेलनि जी शिकिल में ऐं धाड़ेलनि सां गठजोड़ी बणिजी, जेकॾहिं उन्हनि जो उन्हनि ते ज़ोर न पए त आउं सम्झां थो सिंध जो हिकिड़ो बि कोई बि SHO इन इलाइक़े में वञी करे ऑपरेशन करे इहो सभु शयूं ख़तमु करे सघे थो। पर इहा शइ सिर्फ़ु ॾिजी करे नथी थिए जो हुनजे पुठियां सॼो जेको प्रेशर आहे उहो सरकारी हुजे थो। हींअर मुंहिंजे ख़्याल में थोरो घणो इहो थियो जो मथां जेका हींअर निगरान हुकूमत आहे उन्हनि जे तरफ़ां कंहिं बि तरह सां इन पुलिस अमले ते इहो प्रेशर न हो त तव्हां इहा शइ न कयो। उहो जॾहिं थोरो लूज़ हुयो, पर तंहिंजे बावजूदि बि जेको उन्हनि जो पर्सनल वाबस्तगी ऐं पर्सनल अञा ताईं उते जेको असर रसूख़ उन्हनि माण्हुनि जो आहे उहो एतिरो हलियो जो उहा जेका बाज़ियाबी थी उहा बि कंहिं सरदार जे घर ते थी ऐं जेके धाड़ेल वापसि कया विया उहे बि कंहिंजे ओताक ते थिया ऐं जेके धमकियूं उन्हनि खे ॾिनियूं वयूं उहे बि कंहिंजे ओताक ते उन्हनि खे घुराए ऐं उन्हनि जे चूंडियल साबिक़ा ऐं मौजूदा कुझु बाअसर माण्हुनि जे साम्हूं उन्हनि खे ड्रेजारियो ऐं धमकायो वियो। त इहे सभु शयूं जॾहिं इन्हनि जो तॾहिं ई असरु ख़तमु थी सघे थो जेकॾहिं हुकूमत इहो पंहिंजी नियत तइ करे ऐं इहो ख़तमु करे त हुननि जो इन्हनि खे इलाइक़े में को वाक़ई अमन अमान खपे थो ऐं हू चाहिनि था। जी महताब। जी थैंक यू सो मच सर इनाम भट्टी साहब। निगरान हुकूमत जी जेका मां ॻाल्हि कई उन में जेतिरियूं उमेदूं आवाम खे हिन वक़्त ताईं हुयूं, जहिड़े नमूने निगरान सेटअप आयो त आवाम इहो पियो सम्झे त सफ़ाई मुहिम शुरू थींदी, करप्शन कंदड़नि जी रस्ता रोक थींदी ऐं आवाम खे को रिलीफ मिलंदो, पर उहे उमेदूं हाणे ख़तमु थींदी पियूं वञनि। IMF ऐं पाकिस्तान इख़्तियारनि में अॼु जेको राब्तो थियो आहे, IMF पारां कुझु ॾुखिया शर्त रखिया विया त फौरी तौर ते गैस जा अघ बि वधायो, उनखां पोइ निजकारी जो अमल तेज़ कयो, स्टील मिल ऐं PIA खे खानगायो ऐं 400 यूनिट्स ताईं बिजली इस्तेमालु कंदड़ जेके वापेदार आहिनि उन्हनि जो रिलीफ बि ख़तमु कयो। नसीर साहब, अव्हांखे छा पियो लॻे हाणे आवाम मथां पेट्रोल बिजलीअ खां पोइ वरी गैस जो बम किरायो वेंदो त पोइ आवाम वीचारो छा कंदो, मतिलबु जेको अॻुवाट ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे? महताब, पहिरियों त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त IMF को बि नओं शर्त न आंदो आहे, इहे शयूं उन डील में अॻे ई लिखियल स्पीड अप करण जी ॻाल्हि थी। सॉरी, स्पीड अप करण जी ॻाल्हि थी शायदि।
हाँ स्पीड अप करण जे इन करे जो उहो जेको टाइम फ्रेम ॾिनल आहे न उहो अॻी किस्त उन सां मशरूत आहे जी तंहिंजे करे हुकूमत वटि को ऑप्शन ई कोन्हे त हाणे हुन ते अमल कराइनि हाणे तो हिन तां ही हुकूमत कितान बि बैकआउट न करे सघंदी त स्टेट लेवल जो एग्रीमेंट आहे सही या ग़लति थिए त असां हुनखे मेरिट ते इलाही ॻाल्हाए चुका आहियूं त हुनजो माण्हुनि ते असरु काढ़ो पियो पर मां चयोसि एड इहो करणु चाहियां थो त ही का नवां शर्त कोन ही हुन में हुया निजगा खानगाइणो आहे इन्हनि डेफिसिट वारनि इदारनि खे इहो बॻे मौजूदु हुयो ऐं ही जेको 400 ऐं 200 यूनिट्स वारो ॻाल्हि आहे उहो एक्चुअली छा थियो त हुकूमत हिकिड़ो फ्रेश प्रोपोज़ल खणी वई त तव्हां असांखे इजाज़त ॾियो त 400 यूनिट ताईं इस्तेमालु कंदड़ खे असां किस्तूं करे ॾियूं जंहिं ते हुन चयो त न 400 न तव्हां हाणे शायदि मां ॿुधो आहे 200 ते राज़ी थियनि पर उन ते बि राज़ी न सो इहो अॻुवाट जेको एग्री थियल आहे उन ते हू पंहिंजे हथ बीह रही आहे IMF हाणे हुकूमत हुन गुज़ारिश कई हुई जेका हुननि न मञी मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त ॾिसो इहो हिन ते पाण पहिरियों बि ॻाल्हायो आहे त IMF जेके कंडीशन विझे थी उनजो बुनियादी नुक़्तो इहो हूंदो आहे त तव्हांखे हेतिरियूं रिकवरीज़ करणियूं आहिनि त जीअं तव्हांजो बैलेंस ऑफ पेमेंट मेंटेन रहे बुनियादी ॻाल्हि हूंदी आहे इहा पोइ हुकूमतुनि लाइ सवलो छा हूंदो आहे इहे टैक्स वधायो बिजलीअ जा अघ वधायो पेट्रोल जा अघ वधायो माण्हुनि जे खीसे मां सॼा सवा पैसा हुन मां निकिरी था अचनि पर हुकूमत उहा एफर्ट करे जेकर IMF ते खणी वञे न प्रोपोज़ल अॼु बि त ठीकु आहे असां हितां 100 बिलियन घटायूं था पर असां फलाणा जेके टैक्स रेट खां ॿाहिरि माण्हू आहे तिन खे टैक्स नेट में आणियूं था असां महीने दर 100 बिलियन उतां रिकवर कयूं मुंहिंजो न आहे ख़्याल त IMF खे हुन ते एतिराफ़ थी अल्टीमेटली हू उन टारगेट खे अचीव करण जी ॻाल्हि कनि था पोइ हुन लाइ जेके मीन्स एंड वेज आहिनि उहे हुकूमत हुन सां एग्री करे थी अचे त हुकूमत ॾुखिया ऑप्शन खणणु नथी चाहे सो जेको असां IMF ते त जेतिरी बि असां मुज़मत करियूं सभु भली करियूं पर सची ॻाल्हि आहे त नेशनल गवर्नमेंट जो रोल आहे शर्त उहे था एग्री करे अचनि ऑप्शन्स उहे था एग्री करे अचनि उहे ॿिया डिसेंट ऑप्शन खणी वञनि छा उहे खणी विया ऐं IMF रद्द कया छा हुननि चयो त असां पाड़े में जहिड़ो जटो घटाए 400 अरब उतां बि बचाए वठंदासीं छा हुननि चयो त असां जेके ॿिया जेके टैक्स नेट खां ॿाहिरि पावरफुल लॉबीज़ वेठियूं उन्हनि खे टैक्स में हाणे हेतिरा हितां रिकवर कंदासीं अहिड़ो को प्रोपोज़ल कोन हुयो हुननि चयो असां पेट्रोल वधाईंदासीं असां बिजली वधाईंदासीं असां हीअ कंदासीं असां टैक्स वधाईंदासीं GST वधाईंदासीं फलाणो वधाईंदासीं सो मां त ब्लेम कंदुसि पंहिंजे हुकूमतुनि खे IMF त ॿाहिरि जी शइ आहे उहा त पंहिंजा शर्त कर्ज़ ॾिए थी कर्ज़ ॾींदड़ पंहिंजा शर्त रखंदो तव्हांखे पाड़े में दुकानदारो बि ऑर्डर ॾींदो आहे त ॾिसो न त हिनजी पघार घणी आहे आमदनी केतिरी अथसि सो मां IMF खे सपोर्ट नथो कयां पर मां अक्यूज़ थो कयां पंहिंजे गवर्नमेंट्स खे त उहे माण्हुनि जे इंट्रेस्ट खे सेफगार्ड नथा कनि बिल्कुलु अवामी मुफ़ादनि जा फ़ैसिला थियणु खपंदा हुया प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब पुराणा ई शर्त आहिनि ठीकु आहे पर खानगाइण जो अमल तेज़ कयो मुतालबो आयो आहे IMF पारां PIA ऐं स्टील मिल्स जहिड़ा वॾा इदारा जेकॾहिं प्राइवेट कया विया खानगाया विया त पोइ त बेरोज़गारी तमामु घणी वधंदी सर इन सां त अञा तबाही ईंदी सिंध में महताब आऊं पर्सनली उहे सभु इदारा जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खसारे जो सबबु बणजनि था ऐं उन में हिकिड़ा चंद सिलेक्टेड माण्हू मुस्तफ़िज़ थियनि था ऐं उन्हनि जी सालियानी जेका आहे सा लखा बल्कि चइजे त किरोड़े रुपयनि जा उन्हनि खे बेनिफिट्स मिलनि था त पहिरीं ॾिसणु इहो खपे त उहो इदारो मुनाफ़े में नथो वञे जेकॾहिं त उनजो हल छा थींदो ऐं ॿियो त जेके बि खानगाइण जा प्रोजेक्ट्स आहिनि उहे ख़ुदि हुकूमत पाण तय कंदी आहे त हीउ इदारो असांजो हेतिरे अरसे खां वठी करे उन में कंहिं बि तरह सां केतिरी बि इंजेक्शन जेका कई आहे उन सां उहो बीमारी मां निकिरे कोन थो ऐं उहो प्रोडक्टिव कोन थो थिए त तॾहिं पोइ उन वटि ॿियो को हल बचे कोन थो सवाइ हिनजे जो उनखे खानगाइण पर खानगाइण जे लाइ निजकारी जे लाइ बि हिकिड़ो प्रोसेस ऐं प्रोसीजर आहे त तव्हां उन मां पंहिंजे माण्हुनि खे सिक्योर कीअं था कयो उनजे रोज़गार खे या उनजे मुस्तक़बिल खे जीअं माज़ी में PTCL या वग़ैरह कुझु थींदा रहिया आहिनि त उन में सिर्फ़ु नियत जेकॾहिं बहितर हुजे त शयूं बहितर थी सघंदियूं हिते वरी साॻी आहे उहा ॻाल्हि कंदुसि जेका जीअं नसीर कई त बुनियादी तौर ते IMF जे तरफ़ां हिननि खे इहो कोन ॿुधायो वेंदो आहे चयो वेंदो आहे त तव्हां हीउ अघु वधायो हेतिरो बिजली जो बिल कयो हेतिरो गैस जो बिल कयो हू सिर्फ़ु हिननि खां इहो पुछंदा आहिनि त तव्हांजो जेको गर्दिशी कर्ज़ जेको पंहिंजो डेफिसिट आहे उहो पूराओ किथां थींदो त जीअं जेको फॉरेन एक्सचेंज जीअं अचे थो त उहो तव्हां उनखे बैलेंस करे सघो ऐं उन में जेको वरी फॉरेन एक्सचेंज में डेफिसिट आहे जेको खसारो आहे उनखे पूरो कीअं कंदो उहे पैसा तव्हां वटि किथां ईंदा उन जे लाइ हू जेके पाण रिथाऊं ॾींदा आहिनि हू उन ते पोइ एग्री करे उन खां कंडीशन्स उहे क़बूल कराईंदा आहिनि त उन तव्हां अमल कंदव हाणे जॾहिं उहो सरकार अमल न कंदी आहे त तॾहिं पोइ उन जे लाइ हिकिड़ो इशू पैदा थींदो आहे हिन में खोट जेका आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जा हुकुमरान उन्हनि वटि के बि बहितर रिथाऊं कोन्हनि
उन्हनि वटि इहा अहलियत कोन्हे जो हिन ते तय करे सघनि त पाकिस्तान खे कहिड़ा जेके असुल में ख़र्च आहिनि जेके गैर ज़रूरी उन्हनि खे ख़तमु करण खां पोइ ई बहितर करे सघिजे थो। हिन वक़्त ताईं जेको अहम मसइलो आहे उहो आहे इहो त पाकिस्तान जो हिकिड़ो तमामु वॾो अमाउंट जेको आहे उहो नॉन डेवलपमेंट सेक्टर में सिर्फ़ु ऐशो अयाशी जे लाइ ऐं लग्ज़री जे लाइ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में सिविलियन तोड़े नॉन सिविलियंस में उन खां पोइ हुकूमतुनि वटि उते जेको ख़र्च थिए पियो उहो गैर ज़रूरी आहे। जेतिरे ताईं हुकूमत उन्हनि मां निजात हासिल न कंदी तेसी तोणी उहे शयूं बहितर न थी सघंदियूं। उन खां पोइ ॿियो आहे अहम ख़राब हुकुमरानी जो तव्हांजो सॼो करप्शन जो निज़ाम ऐं रुशवत जी जेका बाज़ार गरम लॻी पई आहे उन में सभु जा सभु इदारा वेहंदा पिया वञनि उहे बजाए पे। जी ठीकु बिल्कुलु इनाम साहब अवांजी ॻाल्हि ते महिरबानी आहे अवांजी। प्राइवेटाइज़ेशन जे हवाले सां अवां जेका ॻाल्हि कई डॉक्टर यूब शेख साहब खां हिन ते राय वठंदा डॉक्टर साहब KEFC पुराणो जेके खानगाहे करे के इलेक्ट्रिक कयो वियो उन मां केतिरनि ई मुलाज़िमनि खे ज़बरदस्ती गोल्डन हैंडशेक ॾेई करे उन्हनि खे बेरोज़गार कयो वियो त खानगाइण सां को ख़ासि फ़ाइदो नथो पवे जेके एम्प्लॉइज़ आहिनि ख़ासि तौर ते PIA ऐं स्टील मिल जी निचकारी वारे मामले खे अवां कीअं पिया ॾिसो ऐं गैस जेकॾहिं महांगी थींदी त पोइ छा थींदो मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जे माण्हुनि जो सर? महताब हिकिड़ी ॻाल्हि असां सभिनी खे सम्झणु खपे ऐं हीअं सां हंडाइणु खपे उहा हीअ आहे त पाकिस्तान में हुकुमरान तबिको जेको आहे उहो घर ॿारे ॾियारी कंदो आहे। पंहिंजे घर खे साड़े शोला ॾेखारे चवंदो ॾिसो ॾियारी केॾी फर्स्ट क्लास थी वई, केॾी फर्स्ट क्लास बाहि। ही सभु इदारनि जो सत्यानाश था कनि, सत्यानाश करे उन खां पोइ चवनि था हीउ ॾिसो ख़राबु थी वियो हाणे असां ते ॿार। स्टील मिल 1100 एकड़ उनजी ज़मीन आहे, अख में स्टील मिल न आहे, 1100 एकड़ ज़मीन आहे। अवल स्टील मिल खे ख़राबु कबो, हुन में माण्हू वधाइबा, उनजी प्रोडक्शन कंप्रोमाइज़ कबी, उहा ॻिचे में पवंदी, पोइ मुलाज़िमनि जो पघारूं जेके आहिनि पेंशनूं उहे सभु जो सभु हिकिड़ो वॾो बाएताल हूंदो। उन बाएताल सां मोह ॾियण लाइ ज़रूरी थींदो त स्टील मिल खे खानगाइजे, निजकारी में आणिजे। PIA बि ईअं आहे, तव्हां पाण तव्हांजो गुज़िरियल हुकूमत जो वज़ीर पाण थो चए असांजा जेके पायलट आहिनि से ख़राबु अथव त सॼी दुनिया जे एयरपोर्टनि चयो त PIA खे लहण ई न ॾियो, इन खां अवल जो ॿिए जहाज़ में अचे हणनि उन खां बहितर अचनि ई न। ऐं हवाबाज़ी जो उहो जेको वज़ीर आहे तव्हां कमाल कारीगरी ॾिसो न त कीअं था शयुनि खे अवल ख़राबु कनि। ऐं हिते स्पार्को ॾिनो वेंदो आहे कराची एयरपोर्ट ते त PIA वारनि सिंगापुर एयरलाइन, इतिहाद एयरलाइन, अरब एमिरेट्स ऐं मलेशियन एयरलाइन उहे सभिनी जा माण्हू तयारु थिया, इहे एयरलाइनूं खोलायूं। उहो दौर हुयो सर जॾहिं PIA उन्हनि ट्रेनिंग्स ॾींदी हुई ऐं उहे वर्ल्ड क्लास अॼु उहो रुस्तम सोराब वारी ईरानी कहाणी थी वई आहे, पिण सुतो पियो आहे, पुट अॻियां मारींदो थो वञे सॼो मुल्क। सो ही असां सबूरनि माण्हुनि खे सम्झणो पवंदो हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो माण्हुनि खे जेकॾहिं गुज़र सफ़र जे लाइ हुनरमंद कयूं हा असां, ही करोड़े माण्हू हुनरमंद हुजनि हा त PIA में को वञे हा, को स्टील मिल में वञे हा, को पोर्ट कासिम में वञे हा, को FIA में वञे हा, रेलवे में वञे हा। ही कॾहिं कॾहिं उहो अंग्रेजी में चवंदा आहिनि त ही पंहिंजो पाण कोन हिनखे कंहिं दुश्मन जे जहाज़ कोन ॿोड़ियो पर ही पंहिंजे वज़न सां ॿुॾी वियो। तो असांजा समूरा इदारा पंहिंजे वज़न जे करे तबाह पिया थियनि। मूंखे कंहिं बि एम्प्लॉई जे हवाले सां उन्हनि सां हमदर्दी थी सघे थी, पर जेसिताईं असांखे पॉलिसी प्रॉपर न हूंदियूं। मां अॻे बि तव्हां सां इहा ॻाल्हि कई आहे, कोरिया जा हिकिड़ा आया टूरिस्ट आया ऐं उतां जी टूरिस्ट मूं उन्हनि खे पुछो, मूं चयोमांसि ॾे ख़बर असां कीअं वधायूं टूरिज़म। चई पिटिया ख़ुदा जा अवल पंहिंजे तॾहिं 20 करोड़ आहे, अवल पंहिंजे 20 करोड़ माण्हुनि खे त पंहिंजो मुल्क ॾेखारियो। ठीकु सर, टूरिज़म कीअं वधंदो? इटलीअ मां हिकिड़ो जोड़ो आयल आहे रिसर्च जे लाइ, उनखे तंग कयो पियो वञे, उन्हनि वापसीअ जो इशारो ॾेई छॾियो आहे दावूं करण खां पोइ। थैंक यू सो मच सर। डॉक्टर यूब शेख साहब वॾी महिरबानी। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब अवांजी वॾी महिरबानी। नसीर मेमन साहब थैंक यू सो मच। ऐं SSP अमजद शेख साहब
मसरूफ़ियत जे बावजूदि असांखे वक़्तु ॾिनो, अव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। नाज़रीन, SSP अमजद शेख वाज़े कयो त ऑन द रिकॉर्ड ॿुधायां पियो त जेके अमलदार मुलविज़ हुआ गुज़िरियल ॾींहुं कंदकोट धरणे में, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवायूं बि थियनि पियूं, उन्हनि खे सस्पेंड बि कयो वियो आहे। बाक़ी रहियल मुखबी जेके आहिनि उन्हनि खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। सेंसिटिव मामिलो आहे, थोरो सब्र जो मुज़ाहिरो करणो पवंदो। IMF पारां जेके स्पीड अप करण जूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि, शर्तूं जेके अॻुवाट थियल हुयूं, उन ते बि ॻाल्हि ॿोल थी। प्रोग्राम जो वक़्तु बि ॼाणी ते पहुतो आहे। इन प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।